वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलंद शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलंद शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे नौशर फिरोज़ में आवाज़ टीवी जे रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कोरोना वायरस की वबा टी लहर हली रही है। हुन विच में सिंध हुकूमत पारां हिफाज़त उपाध के तहत जुमो ऐं आचर से लॉकडाउन जो ऐलान किया, पर अॼु जुमे जे ॾींहुं नौशरो फिरोज़ में लॉकडाउन के ऐलान से कंहिं भी क़िस्म जो अमल न थियो आहे। समूरो शहर और ज़िले जा मुख़्तलिफ़ शहर जेके आहिनि मामूल मौजूद खुली रहिया आहिनि। SOP से को अमल नज़र न पियो अचे, मास्क पाइण वारे इस्तेमाल से को अमल नज़र न पियो अचे। ज़िले इंतज़ामिया जो लेटर जारी किया तो उनमें आम वापसी शहर के अलावा ॿिया कारोबार बंद रखने की हिदायतूं कई वयूं। पर मुजमूई तौर ते जो ॾिठो वियो आहे त नौशर फिरोज़ ज़िले हेडक्वार्टर समेत ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे को भी कारोबार बंद न थियो आहे ऐं कंहिं बि हिदायतुनि ते अमल न पियो थिए। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लगायो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलंद शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, नौशर फिरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलंद शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे हैदराबाद में आवाज़ टीवी के सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फिरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलंद शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। एक दफ़ा ॿीहर सां राब्तो कयो आहे हैदराबाद में आवाज़ टीवी के सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो सां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, सिंध सरकार तरफ़ां कोरोना के वधंदड़ केसिस खां पोइ सॼी सिंध में जेको स्मार्ट लॉकडाउन लागू किया वियो आहे। हैदराबाद में इन हवाले सां जुमे ऐं आचर ते मार्केटूं मुकमल तौर बंदि रखण जो हुकुमनामो जारी किया वियो आहे। इन हवाले सां हैदराबाद पुलिस तरफ़ां समूरनि थाणनि जे जेको आहे अमलदारनि खे पिण सख़्ती सां हिदायत जारी कई वई आहे त जुमे ऐं आचर ते मार्केटूं मुकमल तौर बंदि कयूं वञनि ऐं उन खां सवाइ जेको आहे सो राति जो 8 बजे ताईं जेके मार्केटूं बंदि करायूं वञनि। पर इतला अची रहिया आहिनि त पुलिस मिली हिदत करे रेस्टोरेंट्स ऐं किन कारोबारी जायुनि ते जेको आहे सो कारोबार खोलण जी इजाज़त ॾिए थी, जंहिंसां SOPs जी भञगड़ी थिए थी ऐं गॾोगॾु कोरोना जे जेको आहे सो केसिस वधण जो पिणु ख़दशो आहे। हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुबैना तौर रिश्वत वठी कारोबार खोलण जी इजाज़त ॾिए थी
जंहिंजे करे SOPs जी मञकड़ी थिए थी ऐं उन्हनि इलाइक़नि में कोरोना जा केसिस पिणु वधण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। जी ठीक है इरफान, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे, पर पुलिस रिश्वत वठी लॉकडाउन जी भनकड़ी करे रही आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नुशरफरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलड़ी शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि कया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नुशरफरोज़, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलड़ी शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। पुलिस रिश्वत वठी लॉकडाउन जी भनकड़ी करे रही आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे बुलड़ी शाह करीम में आवाज़ TV जे रिपोर्टर अली हसन टिन सां। जी अली हसन। जी बिल्कुल, असांजी सिंध जीअं अॼु जुमे जे ॾींहुं बुलड़ी शाह करीम में बि लॉकडाउन जो अमल जारी कयो वियो आहे। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिर्फ़ु खाधे पीते वारनि शयुनि जा जेके दुकान आहिनि, रेज़की दुकान, सब्जी या खीर दही वारा ऐं उनखां अलावा ॿिया जेके खाधे पीते वारा दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि। बाक़ी जेको समूरो कारोबार हिते बंदि आहे। बुलड़ी शाह करीम में गैरेज वारा बंदि आहिनि ऐं जेके मनियारी जा दुकान उहे बंदि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ दुकान जेके आहिनि मुकमल बंदि थी विया आहिनि, जंहिंजे करे उहे साॻी पुराणा मंज़र जेके नज़र पिया अचनि जीअं पहिरीं लॉकडाउन लॻो। अॼु बि जेके दर्जी जेके आहिनि वीचारा उहे बि परेशान आहिनि। मज़दूर तबिको उहो बि सख़्तु परेशान थी वियो आहे। लॉकडाउन लॻण खां पोइ केतिरा ई बेरोज़गार नज़र पिया अचनि। जेके होटलनि वारा आहिनि, पेशगीर ऐं होटल मालिक उहे बि परेशान नज़र पिया अचनि ऐं हर तरफ़ जेको उहो साॻी माहौल नज़र पियो अचे। हर तरफ़ हर ग़रीब जे चेहरे ते वरी मायूसी छाइजी वई आहे। जी ठीक है अली हसन, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, पडीदन, ठट्टो, तलहार, बुलड़ी शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वीरानी छाइंजी वई आहे। ग़रीब तबिको परेशान आहे, पर पुलिस रिश्वत वठी लॉकडाउन जी भनकड़ी बि करे रही आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लगायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं पडीदन मां आवाज़ TV जे रिपोर्टर वकार राजपर खां। जी वकार। जी पडीदन शहर में भी लॉकडाउन ते अमल जारी आहे। केतिरो ई मार्केटूं रेशम गली मार्केट में बाज़ार समेत केतिरी मार्केटूं बंदि आहिनि।
जॾहिं त एस जो कॾहिं मीडिया खे ॿुधायो त SSP नौशर फरोज़ ऐं GP नौशर फरोज़ जे हुकुम ते अॼु पटीगंज में सब्जी जा दुकान, मेडिकल स्टोर ऐं किराना जा दुकान खुलियल रहंदा, बाक़ी टोटल दुकान बंदि रहंदा। ठीक है, वरी मेहरबानी अवां जी पटीगंज जी सूरत हाल खां आगाह करण लाइ। अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लागू कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फरोज़, पटीगंज, टटो, तलहार, बुलंद शाह करीम समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। सिर्फ़ खाधे पीते जा दुकान खुलियल आहिनि। कराची की सूरत हाल मालूम कंदासीं गाज़ी जंडीर खां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल, कराची में अॼु जुमे ॾिहाड़े जी निस्बत सां लॉकडाउन वारी सूरत हाल आहे। ख़ासि तौर ते जेके कराची शहर जा मर्कज़ी इलाइक़ा आहिनि उते पुलिस ऐं लाॻापियल कानून लागू कंदड़ इदारनि जे तरफ़ां भरपूर कोशिश कई वञे पई त जेको लॉकडाउन जो तसलसल आहे उहो बरक़रार रहे। रुॻो ख़ासि खुराक ऐं मेडिकल सां लाॻापियल शयुनि वारा जेके दुकान ऐं कारोबारी मर्कज़ आहिनि उन्हनि खे खुलियल रखण जी इजाज़त ॾिनी वई आहे ताकी पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया कानून लागू कंदड़ इदारा कोशिश कनि पिया त अॼु जुमे ॾिहाड़े लॉकडाउन क़ाइमु रखियो वञे। शहर जूं जेके ॿाहिरियूं आबादियूं या पाड़ा आहिनि वसंदियूं आहिनि उतां शिकायतूं आहिनि। केतिरियूं गिरफ़्तारियूं पिणु पुलिस कयूं आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन वारे हुकूमती ऐलान जी जेका मुखालफ़त या ख़िलाफ़ वर्ज़ी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तारियूं बि अमल में आयूं आहिनि। मजमूई तौर ते कराची में अॼु जुज़वी तौर ते लॉकडाउन आहे जुमे ॾिहाड़े। जी ठीक है गाज़ी, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कंदालू त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कोरोना वायरस जा केस वधण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन लॻायो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, खैरपुर, नौशर फरोज़, पटीगंज, टटो, तलहार, बुलंद शाह करीम, लाड़काणो समेत ॿियनि शहरनि में कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत जे ऐलान बाद कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिल्कुलु वीरानी छाइंजी वई आहे। पुलिस रिश्वत वठी लॉकडाउन जी भञकड़ी बि करे रही आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे लाड़काणे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर इशफ़ाक़ सांडाणो सां। जी इशफ़ाक़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, लाड़काणे में जेको आहे सो इहा लॉकडाउन जे हवाले सां जेकॾहिं सूरत ॾिठी वञे त पहिरियों दफ़ो आहे हिन साल जो जॾहिं लॉकडाउन जे हवाले सां हुकूमत सिंध जे तरफ़ां ऐलान कयो वियो कोरोना केस जी जेका टीं लहर आहे उनखे मद्देनज़र रखी करे त हिते लाड़काणे शहर ऐं भरपासे में जेको लॉकडाउन जे हवाले सां कंहिं बि अमल दरामद न थियो, न ई का इंतिज़ामिया जेको आहे अमल दरामद करे सघी आहे। हिते मुकमल तौर ते शहर जे अंदरि काफ़ी दुकान, कारोबार मर्कज़ जेके आहिनि उहे खुलियल आहिनि। हालांकि जुमे जे ॾींहं ते जेको आहे कारोबार कुझु घटि हूंदो आहे ऐं कुझु बंदि हूंदा आहिनि, पर हिन बावजूदि जेके खुलियल दुकानदार आहिनि उन्हनि पंहिंजो कारोबार बिला को ख़तरो करे रहिया आहिनि। SOPs जे हवाले सां ॻाल्हि कयूं त SOPs ते बि कंहिं बि क़िस्म जी बि का बि अमल दरामद नथो कयो वञे ऐं हिते माण्हू जेको आहे बिला को ख़तरो कनि था। हिकु पासे जेकॾहिं ॾिठो वञे त टीं लहर जेको आहे शिदत इख्तियार कंदी पई वञे पूरे पाकिस्तान में ऐं सिंध में बि ख़ासि तौर ते जेकॾहिं लाड़काणे में बि कोरोना जी लहर में इज़ाफ़ो थींदो थो वञे ऐं जेको आहे हिकु अमाद बि थी आहे। इन जे बावजूदि जेको आहे SOP ते अमल नथो थिए ऐं लॉकडाउन जेको आहे उहो जेको आहे सो मुकमल तौर ते अमल दरामद न थी सघियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाड़काणे में लॉकडाउन जी मुकमल तौर ते भञकड़ी कई थी वञे।